بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। इन्ना फ़तहना लक फ़तहन मुबीना, बेशक असां तव्हां लाइ यानी रसूल अरबी लाइ रोशन फतह फरमाई। लियग़फ़िर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़्ख़र व युतिम्म निअमतहु अलैक व यहदियक सिरातन मुस्तक़ीमा। ऐं तव्हां जे सबबां अल्लाह ताला तव्हां जी उम्मत जा अॻियां ऐं पोयां गुनाह बख़्शिया ऐं तव्हां ते पंहिंजी नेमत पूरी कई ऐं तव्हां खे सिरात मुस्तक़ीम ते हलायो। मज़कूर बाला आयत शरीफ़ जो मुख़्तसर तफ़सीर ही आहे। नबी साईं जे मुहाबे अल्लाह ताला संदसि उम्मत जा अॻियां ऐं पोयां गुनाह बख़्शिया। इन हवाले लाइ क़ुर पाक जो अरबी में वॾे मरो तफ़सीर कबीर जेको अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह लिखियल ॾिसो ऐं तफ़सीर मज़हरी शरीफ़ ॾिसो जेको क़ाज़ी सनाउल्लाह नक्शबंदी मुजद्दी जो लिखियल आहे ऐं तफ़सीर रूहुल बयान पढ़ो हवाले लाइ जेको अल्लामा हक़ी रहमतुल्लाह जो लिखियल आहे। वयंसुरक अल्लाहु नस्रन अज़ीज़ा, ऐं अल्लाह ताला तव्हां जी चङी तरह मदद फरमाई। هو الذي أنزل السكينة في قلوب المؤمنين ليزدادوا إيمانا مع إيمانهم ولله جنود السماوات والأرض وكان الله عليما حكيما। अल्लाह ताला उहो आहे जंहिं मोमिननि जे दिलनि में सुकून नाज़िल कयो उन लाइ त यकीन ते संदन यकीन ज़्यादा थिए ऐं आसमाननि ऐं ज़मीन जो लश्कर अल्लाह ताला जो आहे। अल्लाह ताला इल्म ऐं हिकमत वारो आहे। ليدخل المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ويكفر عنهم سيئاتهم وكان ذلك عند الله فوزا عظيما। इन लाइ अल्लाह ताला मोमिन मर्दनि ऐं मोमिन औरतुनि खे बाग़नि में दाख़िल करे जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं हमेशह हमेशह उन ई में रहनि ऐं उन्हनि तां गुनाह मेटे छॾे ऐं अल्लाह ताला वटि इहा अज़ीम कामयाबी आहे। ويعذب المنافقين والمنافقات والمشركين والمشركات الظانين بالله ظن السوء عليهم دائرة السوء وغضب الله عليهم ولعنهم وأعد لهم جهنم وساءت مصيرا। ऐं उहो मुनाफ़िक मर्दनि ऐं मुनाफ़िकनि औरतुनि ऐं मुशरिक मर्दनि ऐं मुशरिक औरतुनि ते अज़ाब करे थो जेके अल्लाह ताला लाइ ख़राब गुमान रखनि था। उन्हनि ते बुराई जो दाइरो आहे ऐं उन्हनि ते अल्लाह ताला ग़ज़ब कयो ऐं उन्हनि ते लहनत मोकिली ऐं उन्हनि लाइ जहन्नम तयारु कई ऐं इहा मोटण लाइ ख़राब जाइ आहे। ولله جنود السماوات والأرض وكان الله عزيزا حكيما। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जो लश्कर अल्लाह ताला जो आहे ऐं अल्लाह ताला ग़ालिब हिकमत वारो आहे। إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا, बेशक असां रसूल अरबी खे शाहिद ऐं बिशारत ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ करे मोकिलियो। لتؤمنوا بالله ورسوله وتعزروه وتوقروه وتسبحوه بكرة وأصيلا। इन लाइ त तव्हां अल्लाह ताला ऐं उन जे रसूल ते ईमान आणियो ऐं रसूल अरबी जी तज़ीम ऐं तौक़ीर करियो ऐं तव्हां सुबुह शाम उन जी पाकाई बयान कयो। إن الذين يبايعونك إنما يبايعون الله يد الله فوق أيديهم فمن نكث فإنما ينكث على نفسه ومن أوفى بما عاهد عليه الله فسيؤتيه أجرا عظيما। बेशक जेके माण्हू साहब कराम तव्हां रसूल अरबी जे हथ ते बेअत कनि था उहे त अल्लाह ताला सां बेअत कनि था ऐं उन्हनि जे हथनि ते अल्लाह ताला जो हथ आहे। पोइ जंहिं माण्हू वाइदो टोड़ियो पोइ पंहिंजे लाइ वाइदो टोड़ियो ऐं जंहिं माण्हू अल्लाह ताला सां कयल वाइदो पूरो कयो पोइ अल्लाह ताला जल्द उनखे अजर अज़ीम अता कंदो। سيقول لك المخلفون من الأعراب شغلتنا أموالنا وأهلنا فاستغفر لنا يقولون بألسنتهم ما ليس في قلوبهم قل فمن يملك لكم من الله شيئا إن
أراد بكم ضرا أو أراد بكم نفعا بل كان الله بما تعملون خبيرا तव्हांखे जल्द उहे ॻोठाणा चवंदा जेके जिहाद खां पोइते थिया असांखे असांजे माल ऐं अहल मशगूल बनायो पोइ तव्हां असां लाइ बख़्शिश तलब करियो इहे पंहिंजी ज़बानुनि सां इहो चवनि था जेको संदनि दिलनि में न आहे रसूल अरबी तव्हां फरमायो पोइ केरु आहे जेको कंहिं शइ जो इख़्तियार रखे थो जेकॾहिं उहो तव्हां लाइ नुक़सान ऐं नफ़े जो इरादो करे थो बलक अलाह ताला तव्हांजे अमलनि खां ख़बरदार आहे بل ظننتم أن لن ينقلب الرسول والمؤمنون إلى أهليهم أبدا وزين ذلك في قلوبكم وظننتم ظن السوء وكنتم قوما بورا बलक तव्हां गुमान कयो त रसूल अरबी ऐं मोमिन कॾहिं बि पंहिंजे अहल ॾांहुं न मोटंदा ऐं इहा ॻाल्हि तव्हांजे दिलनि में सिंगारी वई त तव्हां उन्हनि लाइ ख़राब गुमान कयो ऐं तव्हां अलाह ताला वटि बर्बाद थींदड़ क़ौम आहियो ومن لم يؤمن بالله ورسوله فإنا أعتدنا للكافرين سعيرا ऐं जंहिं माण्हू अलाह ताला ऐं उनजे रसूल अरबी ते ईमान न आंदो पोइ बेशक असां अहिड़नि काफ़रनि लाइ दोज़ख तयार कई आहे ولله ملك السماوات والأرض يغفر لمن يشاء ويعذب من يشاء وكان الله غفورا رحيما ऐं आसमाननि ऐं ज़मीनुनि जी बादशाही अलाह ताला लाइ आहे जंहिंखे चाहे बख़्श करे थो ऐं जंहिंखे चाहे अज़ाब करे थो ऐं अलाह ताला घणो बख़्शींदड़ बाजारो आहे سيقول المخلفون إذا انطلقتم إلى مغانم لتأخذوها ذرونا نتبعكم يريدون أن يبدلوا كلام الله قل لن تتبعونا كذلكم قال الله من قبل فسيقولون بل تحسدوننا بل كانوا لا يفقهون إلا قليلا जल्द उहे माण्हू चवंदा जेके पोइते रहिया जंहिं वक़्तु तव्हां गनीमतुनि ॾांहुं वेंदा उन लाइ त तव्हां उहे हासिल करियो इहे चवंदा असांखे छॾियो त असीं तव्हां सां गॾु हलूं इहे चाहिनि था अलाह ताला जे हुकुम खे तब्दील कनि ऐं रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हां हरगिज़ असां सां गॾु न हलो अॻु में ई ईअं फरमायो पोइ फौरन उहे चवंदा त तव्हां यानी मुस्लमान असां सां हसद करियो था बलक इहे माण्हू तमामु थोरो सम्झनि था قل للمخلفين من الأعراب ستدعون إلى قوم أولي بأس شديد تقاتلونهم أو يسلمون فإن تطيعوا يؤتكم الله أجرا حسنا وإن تتولوا كما توليتم من قبل يعذبكم عذابا أليما रसूल अरबी तव्हां पोइते थींदड़ ॿारड़ीअ वारनि माण्हुनि खे फरमायो त जल्द तव्हांखे उन क़ौम ॾांहुं सॼो वेंदो जेके सख़्तु विढ़ंदड़ हूंदा तव्हांखे उन्हनि सां विढ़णो पवंदो या उहे इस्लाम आणनि पोइ जेकॾहिं तव्हां अलाह ताला जी इताअत कई अलाह ताला तव्हांखे सुहिणो अजुर अता कंदो ऐं जेकॾहिं तव्हां हाणे बि बेफ़रमानी कई जीअं हिन खां अॻु तव्हां बेफ़रमानी कई त अलाह ताला तव्हांखे दर्दनाक अज़ाब चखाईंदो ليس على الأعمى حرج ولا على الأعرج حرج ولا على المريض حرج ومن يطع الله ورسوله يدخله جنات تجري من تحتها الأنهار ومن يتول يعذبه عذابا أليما नाबीन माण्हू ते को हर्ज कोन्हे ऐं लंगड़े ते को हर्ज नाहे ऐं मरीज़ ते को हर्ज नाहे उहे जिहाद लाइ निकिरनि ऐं जेको माण्हू अलाह ताला ऐं उनजे रसूल जी इताअत करे थो अलाह ताला उनखे उन्हनि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां नहरूं वहंदियूं ऐं जेको माण्हू
नाफ़रमानी कंदो अल्लाह ताला उनखे दर्दनाक अज़ाब चखाईंदो। لقد رضي الله عن المؤمنين إذ يبايعونك تحت الشجرة فعلم ما في قلوبهم فأنزل السكينة عليهم وأثابهم فتحا قريبا बेशक तहक़ीक़ अल्लाह ताला मोमिनन यानी सहाबा किराम खां राज़ी थियो जंहिं वक़्तु वण जे हेठां उन्हनि रसूल अरबी जी बेअत कई पोइ अल्लाह ताला उन सचाई ऐं वफ़ादारी खे मालूम कयो जेका उन्हनि जे दिलनि में हुई। पोइ अल्लाह ताला सहाबा किराम जे मथां सुकून नाज़िल कयो ऐं उन्हनि खे उन जे एवज़ फतह क़रीब अता कई। ومغانم كثيرة يأخذونها وكان الله عزيزا حكيما ऐं घणियूं गनीमतूं ॾिनियूं जेके उन्हनि हासिल कयूं ऐं अल्लाह ताला गालिब हिकमत वारो आहे। وعدكم الله مغانم كثيرة تأخذونها فعجل لكم هذه وكف أيدي الناس عنكم ولتكون آية للمؤمنين ويهديكم صراطا مستقيما ऐं अल्लाह ताला तव्हां सां अञा घणनि गनीमतुनि जो वाइदो फरमायो आहे जेको तव्हां हासिल कंदा पोइ तव्हांखे ही फतह जल्द अता कई ऐं माण्हुनि जे हथनि खे तव्हां खां रोकियो ऐं इहो इन लाइ त इहा मोमिननि लाइ हिकु निशानी थिए ऐं अल्लाह ताला तव्हांखे सिरात मुस्तक़ीम ते हलाए। وأخرى لم تقدروا عليها قد أحاط الله بها وكان الله على كل شيء قديرا ऐं ॿी बि फतह आहे जंहिं ते तव्हां क़ादिर नथा थियो बेशक उहा अल्लाह ताला जे इहाते में आहे ऐं अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। ولو قاتلكم الذين كفروا لولوا الأدبار ثم لا يجدون وليا ولا نصيرا ऐं जेकॾहिं काफ़र तव्हां सां हुदैबिया मक़ाम वटि जंग कनि हा ज़रूर इहे उठ वराए भॼनि हा उन खां पोइ को हिमायती ऐं मददगार न लहनि हा। سنة الله التي قد خلت من قبل ولن تجد لسنة الله تبديلا अल्लाह ताला जो तरीक़ो पहिरीं खां ईअं आहे ऐं तव्हां हरगिज़ अल्लाह ताला जे तरीक़े में तब्दीली न लहंदा। وهو الذي كف أيديهم عنكم وأيديكم عنهم ببطن مكة من بعد أن أظفركم عليهم وكان الله بما تعملون بصيرا ऐं अल्लाह ताला उहो आहे जंहिं उन्हनि जा हथ तव्हां खां रोकिया ऐं तव्हां जा हथ मके मुकरमे जे वादी में उन्हनि खां रोके छॾिया उन खां बाद जो तव्हांखे उन्हनि ते फातिह कयईं ऐं अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे। هم الذين كفروا وصدوكم عن المسجد الحرام والهدي معكوفا أن يبلغ محله ولولا رجال مؤمنون ونساء مؤمنات لم تعلموهم أن تطؤوهم فتصيبكم منهم معرة بغير علم ليدخل الله في رحمته من يشاء لو تزيلوا لعذبنا الذين كفروا منهم عذابا أليما इहे उहे माण्हू आहिनि जिन कुफर कयो ऐं तव्हां मोमिननि खे मस्जिदुल हराम खां रोकियो ऐं कुर्बानी या जानवर कुर्बानी जी जाइ ताईं न पहुची सघिया ऐं जेकॾहिं ईअं न हुजे हा त तव्हां बेख़बरी में कुझु मोमिन मर्द ऐं मोमिन औरतुनि खे टिपे छॾियो आहे पोइ तव्हांखे उन्हनि जे तरफ़ां ला इल्मी में गुनाह पहुचे हा इन लाइ अल्लाह ताला जंहिंखे चाहे पंहिंजी रहमत में दाख़िल फरमाए जेकॾहिं इहे मुस्लमान मके जे काफ़रनि खां जुदा हुजनि हा असीं ज़रूर इन्हनि मां काफ़रनि ते दर्दनाक अज़ाब करियूं हा। إذ جعل الذين كفروا في قلوبهم الحمية حمية الجاهلية فأنزل الله سكينته على رسوله وعلى المؤمنين
وألزمهم كلمة التقوى وكانوا أحق بها وأهلها وكان الله بكل شيء عليما. तव्हां उहो वक़्तु यादि करियो जॾहिं उन्हनि काफ़रनि पंहिंजी दिलनि में हमीयत यानी नफ़रत रखी, उहा ई जहालियत वारी हमीयत अल्लाह ताला पंहिंजो सुकून यानी फर्ज़ रसूल अरबी ऐं सहाबा किराम ते नाज़िल कयो ऐं उन्हनि खे परहेज़गारी वारे कलमे ते मज़बूत रखियो ऐं इहे यानी सहाबा किराम इन जा वधीक हक़दार ऐं लाइक़ हुआ ऐं अल्लाह ताला हर शइ खे चङी तरह ॼाणंदड़ आहे. لقد صدق الله رسوله الرؤيا بالحق لتدخلن المسجد الحرام إن شاء الله آمنين محلقين رؤوسكم ومقصرين لا تخافون فعلم ما لم تعلموا فجعل من دون ذلك فتحا قريبا. बेशक तहक़ीक़ अल्लाह ताला रसूल अरबी जे सचे ख़्वाब खे सचो करे ॾेखारियो त तव्हां इंशा अल्लाह ज़रूर मस्जिद हराम में अमन अमान सां दाख़िल थींदा. तव्हां मां के माण्हू उमिरे लाइ मथो कुड़ाईंदा ऐं के वार कतराईंदा. तव्हांखे को ख़ौफ़ न हूंदो. अल्लाह ताला को ॼाणे थो जेको तव्हां नथा ॼाणो. उन खां सवाइ को तव्हांखे फतह क़रीब अता कंदो. هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله وكفى بالله شهيدا. अल्लाह ताला उहो आहे जे पंहिंजे रसूल करीम खे हिदायत ऐं दीन हक़ सां मोकिलियो इन लाइ उनखे समूरनि दीननि ते ग़ालिब करे. अल्लाह ताला काफ़ी गवाह आहे. محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे ऐं जेके असहाबी पाण करीमनि सां गॾु आहिनि उहे काफ़रनि ते सख़्तु आहिनि ऐं पाण में बेहद बाझारा आहिनि. तव्हां उन्हनि खे रुकू ऐं सजदे में ॾिसंदा. इहे अल्लाह ताला जो फज़ल ऐं रज़ामंदो तलब कनि था. सजदनि जा निशान संदनि चेहरनि ते नुमाया आहिनि. संदनि जा निशानी तौरात में आहे ऐं उन्हनि जी इहा निशानी इंजील में आहे. जीअं कि हिकु पोख अंगूर कढियो पोइ उनखे थुलो कयो पोइ उनखे मज़बूत कयो पोइ उहो पंहिंजी डंडी ते सिधो थी बीठो जेको पोखींदड़ खे वणे थो. काफ़र भले त इन मिसाल सां कावड़जनि. अल्लाह ताला साहब किराम सां मग़फ़िरत ऐं अजर अज़ीम जो वाइदो फरमायो आहे.